चंबड़ मां ख़बर ईंदड़ मिसण वेझो ॻोठ यार मोहम्मद हालेपोटो रहवासी क़तल थी वियल 9 वरनि जे शहबाज़ पुट मुबारक मीर जत जो क़ातिल गिरफ़्तार। जंहिं वाक़े बाबति DSP चंबड़ मीर लियाकत टालपुर, DSP CIA मोहम्मद उस्मान लेगारी, SHO मिसण शकील जमाली चंबड़ में DSP ऑफिस में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 16 वरनि जे जवाबदार मुर्तज़ा वल्द गुलाम मुस्तफ़ा माची वेठल मिसण लॻ लतीफ़ाबाद स्टाफ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जंहिं अहिड़े ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। मथिस अहिड़ो केस मक़तूल जे वालिद मुबारक मीर जत जी मुदियत में मिसण थाणे ते दाख़िल कयो वियो आहे ऐं उन मौक़े ते जवाबदार नीगर मुर्तज़ा माची मीडिया अॾो ॾोह जो एतराफ़ कंदे ॿुधायो त मक़तूल शहबाज़ ऐं संदन सोट मूंखे रोज़ानो गारियूं ॾींदा हुआ, जंहिं ते मूंखे कावड़ लॻी हुई। वाक़े वारे हंधि ओचितो मिली वियो त मूं पलांद वठंदे खेसि घोटा ॾेई क़तल कयो आहे। अहिड़ो केस मक़तूल जे वालिद मुबारक मीर जत पारां मिसण थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।